उडेरोलाल स्टेशन में 9 ऐं 10 जा इम्तिहान शुरू थींदे ई लोड शेडिंग में इज़ाफ़ो थी वियो। गर्मी ऐं क्लासरूमनि में ऊंदहि सबबि शागिर्द परेशान आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे उडेरोलाल मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़ अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, उडेरोलाल स्टेशन में 9 ऐं 10 जा इम्तिहान शुरू थींदे ई लोड शेडिंग में इज़ाफ़ो थी वियो आहे। गर्मी ऐं क्लास रूमनि में ऊंदाहि हुजण सबबि शागिर्दनि खे पर्चा हल करण में तमामु घणी ॾुखियाई थी रही आहे। इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि सूरज राठौड़ ऐं सागर ॿुधायो त सख़्तु गर्मी ऐं क्लास रूमनि में ऊंदाहि हुजण सबबि खेनि इम्तिहानी पर्चा हल करण में सख़्तु मुश्किलात अची रही आहे। हिननि वाबदा अख़्तियारनि मटियारी खां मुतालबो कयो आहे त खुदारा हिकु हफ़्तो सुबुह वारे वक़्तु लोड शेडिंग ख़तमु कई वञे त जीअं असां आसानी सां इम्तिहान ॾेई सघूं। जी मुमताज़, तफ़सीली ख़बरनि खां आगाह करण लाइ अव्हां जी महिरबानी।